मीर रेहान आसिफ लघारी भाईयान खादिम भाई वतिया गाड़ी असा एकड़ो मावड़िया कुछ के वरी तांगे उदा आज माज दसा जो माज चाहते हो भैया यार फरू अस्सलाम वालेकुम संग चाला केरा खुश तबीयत सही उम्मीद हो गया सब ठीक होना खेलना गाली आवाज मुके घरा स्टार्ट करण व्लॉग विसरी तरी माजिद चिबी माजिद दुकान दे व्लॉग स्टार्ट थीनो हाणे भाई भई माजिद दुकान ते भाई लोई पई में ठा एडो सिया है असल में छा है जो लोई पाती थी थोड़ो जुकाम दी गया गले में थोड़ो खराश थी पई है उन लोई पाती थी हाणे वरी ता जो ता लोई पाती तो कुराड़े नांगो वडो बुसड़ा तांगे वनवा में बैठा हो सब शुक्र अल्लाह करी जो सो आने पाण अल्लाह नी केडे सेलर दे गाड़ी बैठी है रात नाट कंफर्मेशन रात इंशाल्लाह सुबह इंशाल्लाह बाबा देखो रात में कंफर्म ता कल रात कंफर्म ना है आज हवा कंफर्म थीनो आज कंफर्म होगा आज नहीं भाईजान कल इंशाल्लाह कल तो ऐसे सुनो छो वाला प्यार मटायो एक कट रहा हो ना जियो बागी जियो पण अल्लाह दी केडे रालू माजे तू न थो लिया कमेंट उंदा अचन त जोड़ में को मानू गड खणो तो हाणे जोड़ में असा की के खणो असा परेशान थी जाऊं बाज रोंदो जोड़ में तो बाज गच्ची न तो ज्ञान सुना समझो ना तो तला सामो मास्क पयो तला ता मुछो यार असा के सुने छा थियो जो है मतलब मुंजी गलती है जो मुछ सुठो न हो बाबा असा जो मुछ नर मुछ असा जो मुछ पीर साईं जो मुछ सब भाई असा वणू ठीक है जिंदगी रहत मिलदा जी मरी माशाल्लाह राइट गुड बाय जान दिस कॉल्ड गंजी है असा जमादार सूबेदार छाया जमादारी बाबू एडो एक्टिव बंदो आ कुरान जाने पर कैमरा है सामने से क्या सूरत आला मूल कहीं तो कैमरा है सामने गलने कपे संगा दे दो सारियों रेज किया जो पर सारियों दा वडा जबल शाम जो चढ़ी अल्लाह दी मथे इंशाअल्लाह एरो चावर एंट्री गेट सेलर जो एंट्री गेट ये मुझे प्रोफेशनल मतलब मुझे कम समझे था मिट्टी सारी दिस कॉल्ड माय लैपटॉप किधर गया हमारे पीछे हमारी गाड़ी आप देख सकते हैं तो साढ़े भाई जुमे ही नमाज यार जुम्मा मुबारक मतलब बितरियो जायद अंदर बैठा हुआ है गाड़ी चेक भैया लुक चेक कीजिए 1 2 वर्दी दो या हां सही 1 2 दिया है तो भाईजान ॾिसो सरप्राइज असां आया आहियूं 1 2 5 वठी कहिड़ो मॉडल आहे भाऊ 24 मॉडल 24 एडवांस असां ई लाइ वठंदासीं हला ॾींदो अचे हमारा ॾेखारियो जीअं आहे उनखे तव्हां सुञाणियो चङी तरीक़े सां साईं मां जो आहियां न भाऊ परे थी केरां तूं पर केरां कुझु पर थी वतिया गाड़ी असां हिकिड़ो मालिक 2 मालिक 3 मालिक आहे कंहिंजी चौथी मीर रेहान आसिफ लघारी भाईयान खादिम बाबा संग जो नौकर मुबारक हो जे ताए 1 2 5 जो दोस्तन जी मेहरबानी उन बाबा करे या मिठाई खरायो भाऊ इंशाल्लाह खाईंदासीं जॾहिं तव्हां चओ जो खेरान वञो आया तव्हां साईं जाम नथा वेठो इंशाल्लाह ॿिए चकर पीअंदासीं पहुचे सेलर चक्कर आणियो इंशाल्लाह दुआन में यार मोहब्बतूं कुर्ब प्यारा हमेशा कायम दाइम रहन बाबा इंशाल्लाह जिंदाबाद जियो हां और यहाँ
पाण वञूं था जुमे नमाज़ ते जुम्मतुल मुबारक जी नमाज़ अदा करण विच तलाज तो संगत ॿी ॻाल्हि ॿुधायांव सभु भत हिकिड़े पासे केॾियूं वॾियूं पार्टियूं हुजनि केॾियूं वॾियूं मानियूं हुजनि पर जेको मस्जिद वारो भत आहे न क़ुर ॼाणे वॾो मज़ो ॾींदो अथव तमामु मतिलबु मज़ो ईंदो आहे यार मतिलबु वणंदो आहे ॾाढो सभु सादड़ो त भाई जान हाणे पाण हलंदासीं केॾे हलंदासीं सेलर ते रोज़ी टे थी विया आहिनि कलाक अधु रेस्ट कयोसीं यूट्यूब ते जंहिंजो कमेंट हुननि खे जवाबु ॾिनोसीं वेही हाणे उॾाम कंदासीं सेलर ते रोज़ी बचड़नि जो ॿी ॻाल्हि बच्चा पार्टी गुस्सो त संगत दिस कॉल्ड पेडी मतलब सारियूं दिल चए थो मथे चढ़ा ॾिसो पर ॾियां थो किरी न पवनि छा महिनत आहे सारी मिलंदी तव्हांखे असां वटि जेको ज़मीनदार भाउ असांखे ॾिसे थो अचे जींस खणी असां हुन सुठो कोऑपरेट कंदासीं सुठो ॾिसो गंजी असांजी गंजी दिस कॉल्ड गंजी बेहतरीन सारी विच में बीठा हेॾा ॾिसो गंजी हेॾा मतिलबु ढेर सारियुनि जो विच में असां इंजॉय कंदा था तूं सिजल थियो आज़ान अचण वारो आहे पूरी दुनिया ॾिसंदव वीडियो भरजे स्पीड आणो स्पीड जियो त भाई जान कुछ के वरी तव्हांखे ॿुधायां अॼु माजिद असांखे वठी थो हले ट्रीट ॾियण किथे था वठी हलो भाई जान कट चा पियण था वञूं सभु अल्टो ते ॾिसो दिस कॉल्ड अल्टो हाणे भाई जल्दी कयो हेलो जल्दी कयो कट प्यारियो जान छॾायो कट असांखे ट्रीट क़बूल आहे किथे भाई जान किथे भाईजान अॼु हलूं था तव्हांखे चांहि जो कट सिधी ॻाल्हि चांहि जो कट दिस कॉल्ड चांहि जो कट चवण टाइम घणो थो थिए टाइम न थियो 8:42 टाइम हलो भाईजान मिलूं था तव्हां सां होटल ते या रस्ते में इहो भाईजान ॾिसो असां हो पुलिस वारा ॾिसो असां हो पुलिस वारा माजिद एस एच ओ ई न भाऊ बागी एस एच ओ बागी हलो हाणे चांहि जो कट प्यार बागी एस एच चांहि जो कट प्यार बागी एस एच ॾाढो भाई छा था खारायो छा था प्यारियो पाणी जो जग खणी आ ऐं हिकिड़ो गिलास खणी आ सी भाऊ सी तो थियो है हां भैया भाऊ तक सी कोन तो दे मांगो थोड़ा कप वॾा हुजनि जा न ठीक है न बाबा पारस पंहिंजो बच्चो भाईजान चाय पियो मां छा थियो भाईजान यार फरू चाय फरू न तो पाण यार चार जी भैया चाय पियो चाय मौसी में मूसड़ अची चाय पीती सी हाणे निकरूं था हाणे पाण हलूं था घर जी तरफ़ चाय जो कट लॻी वियो घटि न बल्कि फुल जियो त संगत चाय वाय पीअ मन थी विया सफ़ा गाॾी ॿिहारे छॾी पंप ते खानपुर वारे ते
सो हिते व्लॉग एंड था कयूं वरी इंशाल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात थींदी हिकु नए व्लॉग में। ऐं उमेद आहे की असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। ये सुठो लॻो आहे महिरबानी करे अंगूठे खे दॿायोसि, बंटी घंटी जेको बि अथव ॻाढ़ा सिप फिका नीरा इन्हनि खे भरे छॾियो। सो इंशाल्लाह वरी तव्हां सां सुभाणे मुलाक़ात थींदी। दरअसल वरी टाइम थो थिए 10:05, ठीकु आहे न। ऐं 10:05 थियनि था, अॼु एॾो असां वटि सीउ पियो आहे, ॿाहिरि बीठो आहे, ॾकिणी थी थिए। सो नमाज़ पहिरियों अलाह जो फ़र्ज़ु अदा कंदासीं, उन खां बाद में वरी व्लॉग एडिट कंदासीं, थंबनेल वग़ैरह बूसड़ प्रोग्राम उहो ठाहींदासीं। पोइ तव्हांजे लाइ पोस्ट करे ऐं हणी छॾींदासीं शेड्यूल 8 बजे तव्हांजी मोबाइल में नोटिफिकेशन अची वेंदो, हसनैन का व्लॉग नोटिफिकेशन। सम्झो था न ॻाल्हि खे। माशाल्लाह दुआनि में आहे। ईअं ई प्यारु कंदा रहो जीअं कंदा रहो था। ऐं इंशाल्लाह मां बि तव्हां सां प्यारु कयां थो पियो। अञा तव्हां सां मां घणो थो कयां, तव्हां मूंखे घटि था कयो यार। तव्हांजे लाइ एॾी महिनत थो कयां थो, महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो, ठीकु आहे। माशाल्लाह दुआनि में आहे। अस्सलाम वालेकुम।